ॿिए पासे मांखे अहम ख़बर ॾियूं पिया लाड़काणे में 11 क्लास रियाज़ी जो पर्चो वरितो पियो वञे कॉपी जी धुम मतल रही। इंतज़ामिया जे मुक़रर कयल इन्वेजिलेटर्स पारां मुख़्तलिफ़ इम्तिहानी मर्कज़नि में 50 खां वधीक कॉपी केस तालीमी बोर्ड जी टीमुनि जा छापा 25 शागिर्दनि खे इम्तिहानी मर्कज़नि मां कढियो वियो आहे। अहम ख़बर अमां सां शेयर करे रहिया आहियूं। लाड़काणे में 11 क्लास जी रियाज़ी जो पर्चो वरितो पियो वञे कॉपी जी धूम मतल आहे। इंतज़ामिया जे मुक़रर कयल इन्वेजिलेटर्स पारां मुख़्तलिफ़ इम्तिहानी मर्कज़नि में 50 खां वधीक कॉपी जा केस तालीमी बोर्ड जी टीमुनि जा छापा 25 शागिर्दनि खे इम्तिहानी मर्कज़नि मां कढियो वियो आहे। लाड़काणे में 11 क्लास जी रियाज़ी जो पर्चो वरितो पियो वञे जंहिं ते कॉपी जी धूम मतल आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया लाड़काणे में 11 क्लास रियाज़ी जो पर्चो वरितो पियो वञे कॉपी जी धुम मतल रही। इंतज़ामिया जे मुक़रर कयल इन्वेजिलेटर्स पारां मुख़्तलिफ़ इम्तिहानी मर्कज़नि में 50 खां वधीक कॉपी केस कया विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं लाड़काणे मां। आवाज़ जो ब्यूरो चीफ ज़फ़र अबड़ो सां लाइन ते मौजूद आहे। जी ज़फ़र, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, लाड़काणे जे तालीमी बोर्ड पारां 11 क्लास जो अॼु जेको आहे रियाज़ी जो पर्चो वरितो वियो ऐं इन हवाले सां जेको आहे मुख़्तलिफ़ सेंटरनि ते कापी जी धुम मतल रही। जॾहिं त मुख़्तलिफ़ जेके इन्वेजिलेटर उते इम्तिहानी सेंटर ते मुक़ररु थियल हुआ उन्हनि तक़रीबन 50 शागिर्दनि ते जेको आहे कापी केस कयो ऐं मुख़्तलिफ़ इम्तिहानी सेंटरनि ते जेके बोर्ड पारां टीमूं जोड़ियल हुयूं उन्हनि जेको आहे छापा हया आहिनि ऐं 25 शागिर्दनि जे मथां जेको आहे कापी केस करे उन्हनि खे इम्तिहानी सेंटर मां बेदख़ल कयो वियो आहे। ऐं इन हवाले सां अॼोको जेको रियाज़ी जो पर्चो उन में तमामु वॾे पैमाने ते शागिर्द जेको आहे मोबाइल फ़ोननि जे ज़रिए ॿियनि जेको आहे ज़रियनि जे ज़रिए भरपूर तरीक़े सां सरेआम जेको आहे कापी करे रहिया हुआ, जंहिंजी निशानदेही बि जेको आहे कई वई, जंहिंखां पोइ जेको आहे कार्रवाई थियूं ऐं 50 शागिर्द जेके आहिनि उन्हनि ते कापी केस कयो ऐं 25 खे बेदख़ल कयो वियो। ठीकु आहे ज़फ़र, अवां जी महिरबानी अपडेट करण जे लाइ।